बडाणी भरिसां ॻोठ मेवो भुट्टो में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो। गैस्ट्रो वबा जी सूरत इख़्तियार करे वई। वधीक 15 मासूम ॿार गैस्ट्रो जहिड़े मोज़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे बडाणी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम यासीन भुट्टो। जी ग़ुलाम यासीन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल आयशा, बडाणी भरिसां ॻोठ मेवो भुट्टो में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। गैस्ट्रो वबा जी सूरत अख़्तियार करे वई आहे। वधीक 15 मासूम ॿारड़ा गैस्ट्रो जहिड़े मोज़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि। मासूम ॿारनि जी हयाती खे ख़तरो आहे, जंहिं दौरान डॉक्टरनि जी टीम ॾिसी औरतुनि पंहिंजे ॿारनि खे हंज में खणी डॉक्टरनि वटि पहुतियूं। मीडिया ते ख़बरूं हलण बाद DC कश्मीर हेठि कंदकोट मुनवर अली मिठियाणी नोटिस वरितो आहे। DHO कश्मीर गुलज़ार अहमद तुनियो पंहिंजी टीम साण करे ॻोठ मेवो भुट्टो में पहुची गैस्ट्रो में मुब्तला ॿारड़ा 4 साला मंसूर, 2 साला ज़ाहिद, 4 महीननि जे अलिया, 5 महीननि जो असद, 13 महीननि जी कौसर, 3 सालनि जो शफ़ीक, 7 महीननि जी हलीमा समेत 15 मासूम ॿारनि जो चकास कयो, खेनि दवायूं पिणु ॾिनियूं। DHO कश्मीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त DC कश्मीर जे हुकुम ते असीं अॼु ॻोठ मेवो भुट्टो में पहुता। हिते काफ़ी ॿारड़ा गैस्ट्रो में मुब्तला आहिनि, जिन खे असां चकास करे दवायूं ॾिनियूं आहिनि। इंशाअल्लाह अङारे जे ॾींहुं असीं हिन ॻोठ में कैंप लॻाईंदासीं। जी